अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर हमद यानी सारा सना ऐं तमाम तारीफ़ अल्लाह खे ई जुगाए जे पंहिंजे बाने ते ही किताब यानी कुरान लाथो ऐं उन में ज़रे बराबर भी डग डाव या वड़ विकड़ टेडाई या डिगाई न रखियाई, बिल्कुल सिद्धो सौ इंसानी फितरत मुताबिक नाज़िल किया है त जियो हु अल्लाह पाण वटा काफ़िरन के सख्त अज़ाब का खबरदार करे ऐं मोमिनन के जेके नेकी जा कम कन था तिन खे खुशखबरी बुधाए त बेशक उन लाए डाडो भलो अजर है यानी जन्नत जह में अल्लाह जी खुशनूदी या अल्लाह जो रिज़वान ऐं दीदार नसीब थींदन। उहा जन्नत जे में हू हमेशा हमेशा रहंदा ऐं उन्हनि खे भी ढिॾारे या खबरदार करे जेके चवनि था त अल्लाह पंहिंजे लाइ के पुट बणायो आहे या औलाद करे वरितो आहे ऐं इन ॻाल्हि जो न खेनि को इल्म आहे ऐं न वरी को सदन अबन ॾाॾनि खे हो। इहा हिकु तमामु वॾी बेहूदी ॻाल्हि आहे जेका सदन वाता निकिरे थी ऐं उहे सवाइ कूड़ जे ॿियो कुझु नथा बकनि। पोइ ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बता तू उन अरमान ऐं गम में पंहिंजो पाण खे हलाक करी जेकॾहिं उहे काफ़िर हिन कुरान ते ईमान नथा आणी बेशक जेकी कुछ ज़मीर ते आहे उनखे असां इन लाइ सिंगारियो आहे त जीअं असीं माण्हुनि खे आज़मायूं त उन्हनि मां केर थो चङा कम करे ऐं बेशक इहा रौनक रहण वारी शइ न आहे। सो असीं हिकु ॾींहुं जेकी कुछ इन ज़मीर ते आहे तंहिंखे यकीन बिल्कुल चट ऐं नाबूद करे साफ़ मैदान करण वारा आहियूं। छा आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू भाई थो त असहाब कैफ यानी गार में पनाह वठण वारा ऐं रकीब यानी पहाड़ या कुतबे वारा असा जे केॾा अजीब निशाननि मां हुआ उहो वक़्तु यादि कर जॾहिं उन्हनि नौजवाननि गार में वञी पनाह वरिती ऐं पोइ चवण लॻा त ए असांजा रब तू असांखे पंहिंजी तरफ़ खां ख़ासि रहमत ऐं बाज सां नवाज़ ऐं तू असांजे कम में असांजी रहनुमाई फरमाए यानी असांजे हिन कम में आसानी पैदा कर ऐं कामयाबी जी राह खोल। पोइ असांखे केतिरा वरह गार में सदन कननि ते निंड जा पर्दा हणी छॾिया यानी गहरी निंड में सुम्हारे छॾियो। पोइ असां खेनि उथारियो त ॾिसूं त उन्हनि ॿिन्ही टोलनि मां यानी असहाब कैफ ऐं उहा क़ौम जंहिंखां हू भॼी अची गार में लिकिया हुआ केर थो उन निंड वारे गुज़रियल मुद्दत जो बहितर अंदाज़ो लॻाए सघे जेका हू गार में रहिया हुआ। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं तोखे सनन किस्से जी असली हकीकत बयान करे ॿुधायूं था त बेशक उहे असहाब कुछ नौजवान हुआ जिन पंहिंजे रब ते ईमान आंदो हो ऐं असां खेनि वधीक हिदायत सां नवाज़ियो हो ऐं असां सनन दिलनि खे सबर ऐं इस्तिक़ामत जी कुवत सां वधीक मज़बूत कयो। जॾहिं हू हिम्मत करे ज़ालिम बादशाह जे खिलाफ उथिया त उन्हनि वॾी ईमान जी ताक़त ऐं जुरत सां चयो त असांजो रब आसमाननि ऐं ज़मीन जो रब आहे। असीं उन खां सवाइ ॿिए कंहिं महबूद खे हरगिज़ न पुकारींदासीं। जे असां इहे कयो त वाकई अनढंगी या बेजा ॻाल्हि चवंदासीं यानी इहा असांजी हद खां लंघियल बेअक़ली ऐं हिमाकत जी ॻाल्हि हूंदी। ऐं हुननि नौजवाननि चयो त हीअ असांजी क़ौम आहे हुननि उन यानी हिकु अल्लाह खां सवाइ ॿिया महबूद करे वरिता आहिनि। जेकॾहिं उहे ऐं संदन महबूद सचा आहिनि त को पधरो दलील या चिट्टो सबूत छो नथा आणी ऐं उन ई ॻाल्हि में को बि शक न आहे त उहे नसूरो कूड़ था बकनि ऐं पोइ उन खां वधीक ज़ालिम केर थी सघे थो जेको अल्लाह ते कूड़ घड़े ऐं उन्हनि पाण में फ़ैसिलो कयो त जेकॾहिं तव्हां उन्हनि माण्हुनि खां ऐं उन्हनि जे महबूदनि खां जिन खे हू अल्लाह खां सवाइ पूॼीनि था अलॻि ई पासीरा थी विया आहियो हाणे हली कंहिं या फलाणे गार में पनाह वठो। अव्हां जो रब अव्हां ते पंहिंजी रहमत ऐं बाज जो दामन कुशादो कंदो ऐं तव्हां जे कम में तव्हां लाइ सहूलत यानी आसानी पैदा कंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं गार जे मैदान में हू लिकिया ऐं सुम्ही पिया उन जो अजब मंज़र हो। उन में सिज जी रोशनी या सोझरो त पहुचे पियो मथनि उस न पे आई ऐं जेकॾहिं ए ॾिसंदड़ तू ॾिसी त जॾहिं सिज उभरियो पए त संदन गार खां साॼे पासे मुड़ी वेंदो हो ऐं वरी जॾहिं लहंदो हो त खाॿे पासे खां मुड़ी लहंदो हो। उहे गार जे हिकु कुशादे मैदान में सुतल हुआ ऐं उहा अल्लाह जी कुदरत जी निशाननि मां हिकु आहे। जंहिंखे अल्लाह हिदायत ॾे कोई हिदायत वारो आहे जंहिंखे हू गुमराह करे त उन लाइ को बि दोस्त यानी वली ऐं मददगार या राह ॾिसींदड़ न लहंदे
ऐं ए ॾिसंदड़ जेकॾहिं तूं उन्हनि खे ॾिसी हा त भाई हा त उहे जाॻंदड़ आहिनि, पर हक़ीक़त में उहे सुतल हुआ, यानी उन्हनि जूं अखियूं खुलियल हुयूं ऐं असां सदन साॼे खाॿे तरफ़ पासा वराए रहिया हुआसीं ऐं उन्हनि जो कुतो गार जी चांठ यानी मुंहं वटि अॻियूं टंगूं डिघियूं कयो वेठो हो। ऐं जेकॾहिं तूं खेनि झाती या लियो पाए ॾिसी हा त यकीनन पोइ पेर वठी भॼी हा ऐं उन्हनि जे नज़ारे जी दहशत यानी हैबत तो ते ज़रूर तारी थी वञे हा। अहिड़ीअ तरह असां तमाम घणे अरसे खां पोइ यानी अटकल 309 सालनि खां पोइ खेनि उथारियो त हिक ॿिए खां पुछनि त हू केतिरो वक़्तु आराम में हुआ। उन्हनि मां हिकु चवंदड़ चयो त तव्हां केतिरो वक़्तु हिन हाल में रहिया आहियो। मंझाइनि किन जवाब ॾिनो त हिकु ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो ऐं किन चयो त तव्हां जेतिरो वक़्तु बि रहिया आहियो सो तव्हांजो रब ई ॼाणे थो। बहरहाल हाणे इन बहस खे छॾियो ऐं पाण मां कंहिंखे चांदीअ जो सिक्को ॾेई शहर मोकिलियो त उहो जेको सुठो खाधो ॾिसी उन मां तव्हां लाइ कुझु खाधो वठी अचे ऐं उहो कमु हू होशियारी सां सरअंजाम ॾिए ऐं अव्हां जो हाल कंहिं सां बि न ओरे यानी जीअं तव्हांजी कंहिंखे बि ख़बर न ॾिए त किथे लिकियल हो। बेशक जेकॾहिं उन्हनि ज़ालिमनि खे तव्हांजी ख़बर पइजी वई त अव्हां खे रजम यानी संसार कंदा या वरी तव्हांखे ज़ोरीअ पंहिंजे दीन ॾांहुं मोटाईंदा ऐं पोइ तव्हां हरगिज़ कामयाब न थींदो। अहिड़ीअ तरह असां उन्हनि ॻोठ जे रहवासियुनि खे संदसि यानी असहाबे कहफ जे हाल खां आगाह कयो त हू इहो सम्झी छॾी त बेशक अल्लाह जो वाइदो बिल्कुलु सचो आहे ऐं ही बि त क़यामत जे अचण में को बि शक न आहे। ऐं उहो ज़मानो यादि कर जॾहिं उन्हीअ शहर जा बाशिंदा असहाब कहफ जे उन गार में गुम थियण खां पोइ उन्हनि बाबति पाण में झगड़ो करे रहिया हुआ त उन्हनि ते का जाइ ठहरायो यानी यादगार ठहरायो ऐं किन चयो त उन्हनि जो रब ई उन्हनि मामलनि खे चङी तरह ॼाणे थो, पर जिन जी उन्हनि जे मामलनि में हलंदी पुॼंदी हुई यानी जेके साहिब इक़्तिदार हुआ उन्हनि चयो त असां उन्हनि जे गार ते ज़रूर मस्जिद ठाराईंदासीं। ऐं हाणे के माण्हू चवंदा त उहे 3 ॼणा हुआ ऐं चौथो संदन कुतो हो ऐं के चवंदा त 5 ॼणा हुआ ऐं 6 संदन कुतो हो। उहे सभु अजायो गेब बाबति दुका हणंदा आहिनि ऐं के चवंदा त 7 ॼणा हुआ या 8 संदन कुतो हो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू खेनि चओ त मुंहिंजो रब ई संदन सही अदद ॼाणे थो ऐं सिवाय किन थोरनि जे ॿियो को बि संदन तादाद नथो ॼाणे। बहरहाल तू सिवाय सरसरी यानी मुख्तसिर ॻाल्हि जे उन्हनि सां वधीक बहस न कर ऐं न वरी उन्हनि बाबति उन्हनि जी तादाद ज़माने असल वाक़िअनि बाबति कंहिंखां ऐं आईंदा तूं कंहिं बि कम बाबति इएं न चवंदो कर त आऊं उनखे सुभाणे ज़रूर कंदुसि, मगर इएं चवंदो कर त जेकॾहिं अल्लाह चाहियो त आऊं कंदुसि यानी इंशा अल्लाह चवंदो कर। ऐं जॾहिं इहे चवण विसरी वञे त यादि अचण ते यकदम पंहिंजे रब खे यादि कंदो कर ऐं चवंदो कर त उमीद त मुंहिंजो रब इन खां बि वधीक कामयाबीअ ऐं हिदायत जे रस्ते ॾांहुं मुंहिंजी रहनुमाई कंदो। ऐं ए ॿुधंदड़ ॿुध त उहे यानी असहाबे कहफ पंहिंजे गार में 300 साल ऐं 9 ॿिया साल रहिया यानी कुल 309 साल उन्हीअ हालत में रहिया ऐं खेनि चयो त उहे जेतिरो बि रहिया उन्हीअ खे अल्लाह चङी तरह ॼाणे थो ऐं उहो ई आसमाननि ऐं ज़मीन जा गुझ ॼाणे थो ऐं हू कहिड़ो न अजीब ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ आहे। ऐं जेको कुझु ज़मीन ऐं आसमाननि में आहे उन्हनि जो अल्लाह खां सवाइ ॿियो को बि मददगार न आहे ऐं न वरी हू पंहिंजे हुकुम यानी बादशाहीअ में कंहिं ॿिए खे भाङे भाईवार या शरीक करे थो। हू अकेलो ऐं यकता पंहिंजी कुदरत इल्म हिकमत ऐं दानाईअ सां सॼी काइनात जो निज़ाम संभाले थो। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजे रब जी किताब मां जेकी तोॾां वही कयो वञे थो उनखे पढ़ंदो कर या उनखे जीअं आहे तीअं ॿुधाईंदो कर। संदसि हुकुमनि खे को बि बदिलाइण वारो न आहे ऐं जेकॾहिं तो कंहिं जे लाइ उन में फेरफार कई त तूं बि हरगिज़ उन खां सवाइ ॿी का पनाह जी जाइ न लहंदे। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे उन्हनि सां गॾु रख जेके पंहिंजे रब खे सुबुह ऐं सांझे जो यादि कंदा आहिनि ऐं संदसि रज़ामंदीअ जा तालिब आहिनि। ऐं तूं अहिड़नि अल्लाह जे बाननि खां पंहिंजूं नज़रूं न फेराए यानी उन्हनि खे नज़र अंदाज़ न कर। छा तूं दुनिया जी हयातीअ जी ज़ेब ऐं ज़ीनत खे पसंदि करी थो ऐं तूं के अहिड़े माण्हूअ जी अतात न कर जंहिंजी दिलि असां पंहिंजी यादि खां गाफ़िल करे छॾी आहे ऐं उहो जेको पंहिंजी ख़्वाहिश नफ़्स जो मुरीद आहे
ऐं जंहिंजो मामिलो हद खां लंघियल आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त ही हक़ यानी सच्चो दीन या क़ुरान तव्हांजे रब वटां अची चुको आहे। हाणे जंहिंजी दिलि चाहे सो मञे ऐं ईमान आणे ऐं जंहिंजी दिलि न मञे सो भले मुनकर थिए, लेकिन न मञंदड़ खे पंहिंजो अंजाम मालूम हुअणु घुर्जे त बेशक असां अहिड़नि ज़ालिमनि लाइ बाहि तयार कई आहे जंहिंजा शोला यानी उल्ला या पर्दा उन्हनि खे चइनी तरफ़ां खां वकोड़े वेंदा ऐं जॾहिं उन जी तकलीफ़ खां मदद लाइ फरियाद कंदा त उन्हनि जी अहिड़ी पाणीअ सां संदसि फरियाद रसी कई वेंदी जेको टहिकंदड़ तेल या पघरियल टामे जहिड़ो हूंदो ऐं उहो संदसि मुंहुं भुञी छॾींदो। ऐं उहो कहिड़ो न बुछड़ो पाणी हूंदो ऐं कहिड़ो न बुछड़ो आरामगाह। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त असीं कंहिं नेक अमल करण वारे जो अजर ज़ाया करण वारा न आहियूं, न वरी असीं बेक़दरदान आहियूं। उन्हनि भलारनि बाननि लाइ हमेशा रहण वारा सदा बहार बाग आहिनि ऐं उन्हनि जे हेठां नहरियूं वहंदड़ हूंदियूं ऐं उन्हनि खे उन जन्नत में सोन जा कंगण पाराया वेंदा ऐं नाज़ुक सनड़ी ऐं थुली रेशम जा सावा वॻा पहिरींदा ऐं उहे उते ऊंचनि या मथां तख़्तनि ते टेक ॾियो वेठा हूंदा ऐं उहो कहिड़ो न बहितरीन बदिलो ऐं कहिड़ी न आलीशान आरामगाह आहे। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿिनि माण्हुनि जो हिकु मिसाल बयान करे ॿुधाए। जीअं उन्हनि मां जेको शाहूकार काफ़िर हो तंहिंजे कुफ्र ऐं तकबर जे अंजाम जो अहवाल ॿुधनि। उन्हनि ॿिन्ही मां हिक लाइ असां 2 अंगूरनि जा बाग पैदा कया हुआ ऐं उन्हनि जे चौधारी खजूर जा वण लोढ़े वांगुरु लॻाया हुआ ऐं ॿिन्ही बागनि जे विच में पोख पिणु पैदा कई हुई। ॿिन्ही बागनि पंहिंजा मेवा ॾियणु शुरू कया ऐं उन्हनि फर ॾियण में न घटायो ऐं उन्हनि बागनि जे विच में असां हिकु नहर बि जारी कई हुई ऐं उन लाइ तमामु घणो फर यानी फसल लथो। सो हिकु ॾींहुं पंहिंजे संगतीअ खे चवणु लॻो जंहिंसां हू गुफ़्तगू करे रहियो हो त आऊं तोखां वधीक मालदार आहियां ऐं माण्हुनि जे लिहाज़ खां बि वधीक इज़त ऐं ताक़त वारो आहियां। ऐं इहे ॻाल्हियूं कंदे पंहिंजे साथीअ सां हू पंहिंजे बाग में दाख़िल थियो ऐं पंहिंजी जान यानी नफ़्स ते ज़ुल्म कंदे चवणु लॻो त मां नथो भायां त मुंहिंजो ही बाग कॾहिं को फना थींदो ऐं आऊं नथो भायां त को क़यामत ईंदी, पर जेकॾहिं खणी अची बि पए ऐं आऊं पंहिंजे रब ॾांहुं मोटायो वयसि त यकीनन हिन खां बि शानदार जाइ लहंदी। संदसि मोमिन दोस्त जेको उन सां ॻाल्हाए रहियो हो तंहिं उन बाग जे मालिक खे चयो त छा तूं उन खां मुनकर थी वियो आहीं जंहिं तोखे मिटीअ मां पैदा कयो ऐं पोइ लुत्फ़े मां ऐं पोइ तोखे सही लंघी करे हिकु इंसान बणायाई। तूं मनी या न मनी लेकिन अल्लाह ई मुंहिंजो रब यानी पालणहार आहे ऐं मां पंहिंजे रब सां कंहिंखे बि शरीक नथो करियां। ऐं जॾहिं बाग में दाख़िल थी रहियो हुए त तो हीअं छो न चयो त माशा अल्लाह ला कुव्वत इल्ला बिल्लाह, जेकी अल्लाह चाहे अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे का ताक़त न आहे। ऐं जेकॾहिं तूं मूंखे माल यानी दौलत ऐं औलाद में पाण खां घटि ॾिसी थो त पोइ उमेद आहे त मुंहिंजो रब मूंखे तुंहिंजे बाग खां बहितरीन भलाई अता फरमाए ऐं तुंहिंजे हिन बाग ते आसमान मां का आफ़त मोकिले ऐं ही सभु हिकु साफ़ मैदान थी वञे ऐं सावक जी ज़री बि न बचे या संदसि पाणी हेठि ऊन्हो लही वञे यानी पीही वञे या सुकी वञे ऐं पोइ तूं उनखे कॾहिं बि न लही सघे ऐं तुंहिंजो ही बाग सुकी सड़ी तबाह ऐं बर्बाद थी वञे ऐं अल्लाह जी कुदरत जो समूरो फर या फसल चट थी वियो। उन्हनि अंगूरनि जे वण खे छपरनि ते ऊंधो किरियल ॾिसी पंहिंजे कयल ख़र्च ते हथ या तिरियूं मेटींदो रहिजी वियो। चवणु लॻो त अफ़सोस मां जेकर पंहिंजे रब सां कंहिंखे शरीक न कया हा ऐं जंहिं ते खेसि नाज़ हो सो खेसि कंहिं बि कमु न आयो ऐं का बि जमायत न हुई जेका खेसि मदद करे सिवाय अल्लाह जे ऐं न वरी पाण कंहिंखां बदिले वठण वारो हो न वरी को उन आफ़त जो मुक़ाबिलो करण वारो हो। ए अकुल वारा इंसान ॿुधी छॾ त इहा अथव हक़ीक़त अल्लाह जी कारसाज़ी ऐं इख्तियार, उन जो अता कयल इनाम सभ खां सुठो ऐं उन जो ॾिनल बदिलो बि सभ खां बहितर आहे ऐं पछाड़ी बि उहा भली जेका हो सुरही करे
ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दुनिया जी हयातीअ जो मिसाल बयान करे ॿुधाए जेका उन्हीअ पाणीअ वांगुरु आहे जंहिंखे असां आसमाननि मां वसायो पोइ उन सां ज़मीन घाटा ऐं खूब सावा सैलाब पैदा कया जेके सुकी भुरी बूह थी विया ऐं हवाउनि उनखे उॾायो ऐं उते का शइ न बची ऐं यकीनन अल्लाह हर शइ ते पूरी तरह कादिर यानी वस वारो आहे। ही माल ऐं ही औलाद रुगो दुनिया जी आर्जी हयातीअ जो सिंगार ऐं रौनक आहे ऐं हक़ीक़ी सरमायो त बाक़ी रहण वारियूं नेकियूं ऐं चङा कम आहिनि जेके तुंहिंजे रब वटि सवाब जे एतबार खां बि भला ऐं उम्मीद जे एतबार खां बि तमामु बहितर आहिनि यानी चङायूं ऐं भलायूं या नेकियूं चङी उम्मीद जो वसीलो आहिनि ऐं उहो ॾींहुं कॾहिं बि न विसारजो जंहिं ॾींहुं असां जबलनि खे हलाईंदासूं ऐं ज़मीन खे सफ़ा पटीअ वांगुरु ॾिसंदे यानी का बि हेठां मथां दड़ो जबल या टक्कर वग़ैरह कुझु बि न हूंदो ऐं असां सभिनी माण्हुनि खे गॾु कंदासीं ऐं उन्हनि मां कंहिं बि हिक खे बि न छॾींदासीं यानी हर हिकु उन मैदान में हाज़िर हूंदो ऐं उहे तुंहिंजे रब जे अॻियां सफ़न यानी कतारनि जी सूरत में पेश कया वेंदा ऐं असां खे चवंदासूं त बेशक तव्हां असां वटि ईअं आया आहियो जीअं तव्हां खे पहिरियां ई पैदा कयो हो बल्कि अव्हां त ईअं भाईंदा हुओ त असां तव्हां लाइ वाइदे जो वक़्त यानी क़यामत जो अंजाम मुक़रर ई कोन कयो हो सो इहा अथव क़यामत ऐं ही अथव अव्हां जो अमाल नामो जेको जॾहिं संदन अॻियां खोले रखियो वेंदो त तूं ए ॾिसण वारा ॾिसंदे त ॾोहारियुनि में जेके लिखियल हूंदो तंहिं खां पिया बंदा चवंदा हाय असां ते अरमान हाय असांजी बदबख्ती ही कहिड़ो अमाल नामो आहे जेको न नंढे गुनाह खे न के वॾे गुनाह खे ॻाढ़ा टे हिसाब कसवाए छॾे थो यानी कहिड़ो किताब आहे जंहिं में हर हिक शइ बाक़ाइदे दर्ज थियल आहे ऐं जेके कुझु कयो हूंदा सो सभु हासिल लहंदा यादि रखो त तुंहिंजो रब कंहिं ते बि ज़ुल्म करण वारो न आहे ऐं ये इंसान तोखे उहो ॾींहुं यादि न आहे जॾहिं असां मलाइकनि खे हुकुम ॾिनो त आदम खे सजदो करियो त इब्लीस खां सवाइ ॿियनि सभिनी सजदो कयो हो छाकाणि त हू जिन्हनि मां हो तंहिं करे पंहिंजे पालणहार जे हुकुम जी नाफ़रमानी कयई पोइ छा तंहिं हूंदे बि तव्हां मूं यानी रब खे छॾे हुन खे ऐं संदसि औलाद खे पंहिंजो वली यानी दोस्त बणायो था हालांकि उहे अव्हां जा पधरा वेरी ऐं दुश्मन आहिनि जंहिं बि ईअं कयो तंहिं नसूरो ज़ुल्म कयो ऐं ज़ालिमनि लाइ ज़रूर बुछड़ो बदिलो आहे। छा तव्हां हिन काइनात जी तख़लीक़ में कॾहिं गौर कयो आहे त न के आसमाननि ऐं ज़मीन बनाइण वक़्तु उन्हनि यानी शैताननि खे सॾियो हुयमि ऐं न के वरी संदन पैदा करण वक़्तु खेनि शरीक कयो हुयमि या को खाइण सलाह मशवरो वरितो हुयमि ऐं मां को अहिड़ो न आहियां जो गुमराह करण वारनि शैताननि ऐं संदन औलाद खे पंहिंजो बाह ॿेले यानी मददगार या साॼो हथ बणाए पोइ ए इंसान तोखे छा थियो आहे तुंहिंजी कंहिं मत मुंझाई आहे जो हिन आर्ज़ी दुनिया में तड़ियल शैतान जो पोइ लॻी थी पंहिंजी आक़िबत ख़राब करे रहियो आहे ऐं क़यामत जे ॾींहुं उहे छा कंदा जंहिं ॾींहुं अल्लाह चवंदो त ए मुशरिको हाणे उन्हनि खे पुकारियो जिन खे तव्हां मुंहिंजे शरीक सम्झंदा हुआ पोइ उहे यानी मुशरिक उन्हनि खे सॾींदा पर उहे खेसि मदद करण ते छा पर वरंदी भी न ॾींदा ऐं असां संदन विच में मौक़िब यानी जहन्नम जी वादी या खॾ जे वसीले हिकु ओटिया हिजाब कायम कंदासीं जो न हिकु ॿिए खे पहुची सघंदा ऐं न मिली या ॾिसी सघंदा ऐं उन वक़्तु ॾोहारी बाहि ॾिसंदा ऐं सम्झी वेंदा ऐं खेनि यकीन थी वेंदो त उहे उन में पक किरण वारा आहिनि ऐं उहे उन खां बचण जी का वाह न लहंदा। ऐं बेशक असां हिन क़ुरान में इंसाननि लाइ हर तरह जा मिसाल खोले बयान कया आहिनि पर तंहिं हूंदे बि इंसान सभिनी शयुनि खां वधीक झगड़ालू आहे ऐं पाण खे ॾाढो अक़लमंद ऐं रोशन ख़्याल सम्झी उल्टो झगड़ो ऐं बहस करण लॻो ऐं जॾहिं माण्हुनि वटि असांजी तरफ़ खां हिदायत आई तॾहिं उन्हनि खे ईमान आणण ऐं पंहिंजे पालणहार खां बख़्शिश तलब करण खां कहिड़ी ॻाल्हि रोकियो छा रुगो हिन ॻाल्हि रोकियो त उन्हनि सां बि अॻियुनि क़ौमुनि जहिड़ो मामिलो थिए या अज़ाब इलाही संदन अॻियां अची बीहे या कड़के ऐं असां त रसूल मोकिलींदा ई रुगो उन ई करे आहियूं त जीअं ईमान वारनि खे ख़ुशख़बरी ॾियनि ऐं गुनाहगारनि खे अज़ाब इलाही खां ख़बरदार कनि
ऐं जिन कुफ्र कयो आहे उहे कूड़ ज़रिए झगड़ो कनि था ऐं बातिल सां हक़ खे थेड़ण घुरनि था, यानी कूड़नि ऐं बेबुनियाद ॻाल्हियुनि ऐं मंतकिन ऐं अजायन बहसन सां हक़ खे दॿाइण ऐं माण्हुनि खे गुमराह करण घुरनि था। ऐं मुंहिंजी आयतुनि या निशानियुनि ऐं उन्हनि तंबीहनि खे जेकी खेनि कयूं हुयूं तिन खे उन्हनि माण्हुनि मज़ाक ऐं ठठोली करे वरितो आहे। भला ॿुधायो त सही उन शख़्स खां वधीक ज़ालिम ॿियो केरु थी सघे थो जंहिंखे संदसि पालणहार जी आयतुनि यानी निशानियुनि सां नसीहत कई वञे त उन्हनि खां मुंहुं मोड़े ऐं जेकी कुझु संदसि हथनि अॻिते मोकिलियो आहे उन्हीअ जे अंजाम खे विसारे छॾे। जेके माण्हू अहिड़ी रविश इख्तियार कनि था त पोइ बेशक असां उन्हनि जे दिलनि ते पर्दा विझी छॾिया आहिनि त हिन क़ुरान खे सम्झी ई न सघनि ऐं संदन कननि में ॿोड़ाइप ॻेराण विझी छॾी। पोइ तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी खेनि केतिरो बि हिदायत जी राह ॾांहुं सॾी त बि उहे हरगिज़ हिदायत वारा न थींदा। पर पोइ बि ए ॾिसण वारा ॾिस त तुंहिंजो पालणहार बेहद बख़्शणहार ऐं ॾाढो बाज़ारो आहे। उहो जेकॾहिं उन्हनि जे कयल करतूतनि ते खेनि पकड़ घुरे हा त अथनि जल्द अज़ाब मोकिले हा, पर मोहलत ॾियण उन जी सुन्नत आहे ऐं उन्हनि लाइ वाइदे जो वक़्तु मुक़रर आहे। ऐं जॾहिं उहो वक़्तु अची वियो त पोइ उन खां भॼण जी हरगिज़ का पनाहगाह न लहंदा। ऐं उहे आद समूद शुएब ऐं लूत जा नास थियल ॻोठ तव्हां न ॾिठा आहिनि जॾहिं उन्हनि ज़ुल्म कयो त असां उन्हनि खे हलाक यानी तबाह बर्बाद करे छॾियो ऐं उन्हनि जी हलाक करण जो वक़्तु असां मुक़रर करे छॾियो हो। ऐं जॾहिं उहो वक़्तु अची वियो त को बि बची न सघियो। ऐं उहो वक़्तु यादि कर जॾहिं मूसा पंहिंजे जवान साथी यूशा बिन नून खे चयो त मां हरगिज़ न मुड़ंदुसि यानी बराबरि पियो पंधु कंदुसि जेसी बिन दरियाहनि जे मिलण जे हंध खे न पहुचंदुसि या मां हिकु मुद्दत ताईं हलंदो ई रहंदुसि त जीअं उन मंज़िल मुक़दस यानी बिन दरियाहनि जे मिलण वारी जाइ ते पहुचा। पोइ जंहिं महिल उहे बिन दरियाहनि जे गॾु थियण वारे हंध ते पहुता त पंहिंजी पकल या भुञियल मच्छीअ खे विसारियाऊं जंहिं पंहिंजो रस्तो समुंड में सुरंग वांगुरु इख्तियार कयो यानी समुंड में ज़िंदा मच्छीअ वांगुरु हली वई। पोइ जॾहिं अॻिते हलिया त हुन यानी मूसा पंहिंजे जवान साथी खे चयो त असांखे पंहिंजे नेरनि जी मानी तक ॾे यानी खाराए अॼु, बेशक हिन सफ़र असांखे ॾाढो थकाए विधो आहे। उन जवान वराणियो त छा तो न ॾिठो त जंहिं महिल पाण हिकु पहाड़ीअ या टकर वटि तरसियल हुआसीं तॾहिं मूंखां उते मच्छीअ वारी माजरा ॿुधाइण विसरी वई ऐं उन जी यादगिरी मूंखां शैतान खां सवाइ ॿिए कंहिं न विसाराई। ए मूसा उहा मच्छी त अजीब नमूने सां ज़िंदा थी पंहिंजी वाट वठी समुंड में हली वई। मूसा चयो उहो ई त हंध आहे जंहिंजी पाण खे घुर्ज आहे। पोइ उहे ॿई ॼणा पंहिंजा पेरा उखेड़ंदा वापसि वरिया ऐं उते असांजे मक़बूल बानी मां हिकु बाने खे लधाऊं जंहिंखे असां पाण वटां रहमत सां नवाज़ियो हो ऐं उन खे पाण वटां हिकु इल्मु सेखारियो हो। मूसा उन खे चयो त जेकॾहिं आउं तुंहिंजी ताबेदारी करियां यानी तोसां गॾु रहां त छा तूं मूंखे इन इल्म मां सेखारींदे जेको भलाई यानी नेकी या हिदायत जो इल्मु तोखे सेखारियो वियो आहे। उन मर्द यानी हज़रत खिज़र अलैहिस्सलाम चयो त बेशक तूं मूंसां हरगिज़ सबर करे न सघंदे ऐं जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर ई न आहे तंहिं ते भला तूं कीअं सबर करे सघंदे। मूसा जवाब में चयो त इंशाअल्लाह तूं मूंखे सबर कंदड़ लहंदे ऐं आउं तुंहिंजे हुक्म जी नाफ़रमानी न कंदुसि। खिज़र मूसा खे चयो त चङो जेकॾहिं तूं सां गॾु हली थो त पोइ मूंखां का बि ॻाल्हि न पुछजांइ जेसी ताईं आउं पाण तोसां उन जो ज़िक्र न करियां। पोइ उहे ॿई उथी रवाना थिया तांजो हिकु ॿेड़ीअ में चढ़िया। तॾहिं हुन यानी खिज़र उन में सोराख़ कयो या तख़्तो कढियो। उन ते मूसा अलैहिस्सलाम खिज़र खे चयो त छा तो उन में सोराख़ उन्हीअ करे कयो त जीअं ॿेड़ीअ वारनि खे ॿोड़ी, बेशक तो त अनढंगो कमु करे विधो। खिज़र चयो त छा चयो न हुयमि त यकीनन तूं मूंसां हरगिज़ सबर करे न सघंदे। मूसा एतिराफ़ कंदे चयो त जेको मूंखां विसरी वियो उन्हीअ सबबु मूंखे न पकड़ ऐं मुंहिंजी हिन मामले में मूं ते सख़्ती न कर। पोइ अञा ॿई अॻिते हलिया तांजो राह में हिकु छोकिरे खे मिलिया त उन अल्लाह जे बानी
उन छोकरे के कत्ल करे छडियो। मूसा ही माजरा ॾिसी चवण लॻो, छा तो हिक बेगुनाह के बगैर कंहिं बि जान जे बदले यानी बिना के ॾोह या किसास जे मारे विधो, बेशक तो हिक कुधो कम करे विधो। खिज़र चयो त छा मूं तोखे न चयो हो त यकीनन तू मूसा हरगिज़ सब्र करे न सघंदे। मूसा चयो त हिन खां पोइ जेकॾहिं आऊं तोखां कंहिं बि शइ या ॻाल्हि बाबति सवाल या पुछा करियां त पोइ तूं भले मूंखे पाण सां गॾु न रखजांइ, बेशक तूं मुंहिंजे पारां उज़र खे पहुते यानी 3 दफ़न खां पोइ तोते मुंहिंजी वधीक का बि हुजत न आहे ऐं तो उज़र पूरो कयो। पोइ उहे ॿई अॻिते हलिया तांजो हिक ॻोठ वारनि वटि पहुता ऐं उतां जे माण्हुनि खां खाधो घुरियाऊं त उन्हनि ॿिन्ही जी महिमानी करण खां इनकार कयो। पोइ उते ॾहण खे वेझी हिक भित ॾिठाऊं। पोइ हुन यानी खिज़र उन खे सिधो कयो। मूसा चयो त जेकॾहिं तूं चाहीं हा त इन कम सर अंजाम ॾियण ते ज़रूर मज़दूरी वठी हा। खिज़र चयो त हाणे तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में जुदाई आहे। हाणे आऊं तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त थो ॿुधायां जिन ते तोखां सब्र न थी सघियो। रही उहा ॿेड़ी जंहिं में सोराख़ कयो वियो सा समुंड में किन पोरियो कंदड़ मिस्कीननि जी हुई। पोइ उन खे ऐबदार करण घुरियमि छाकाणि त संदन अॻियां हिकु अहिड़ो बादशाह अची रहियो हो जेको हर सही सालिम ॿेड़ीअ खे गसब कंदो यानी ज़बरदस्तीअ खसींदो, ज़ब्त कंदो या कब्ज़े में वठंदो थी वियो। ऐं जेतिरे क़दुरु उन क़त्ल थियल छोकिरे जो तालुक़ आहे त हुन जा माउ ऐं पीउ मोमिन हुआ ऐं असांखे अंदेशो डपु हो त नाफरमानी ऐं कुफ्र सां ॿिन्ही यानी माउ ऐं पीउ खे आजिज़ न करे यानी ॿिन्ही ते गालिब थी सरकशीअ ऐं कुफ्र में न फासाए। पोइ असां इहो घुरियो त संदन रब खे उन्हीअ नाफरमान छोकिरे जे बदले में हिकु वधीक सुठो पाकबाज़ निहायत मेहरबान बादशाह सिला रहमी कंदड़ औलाद दिए ऐं बाकी रही जेका सिधी कई वई सा शहर जे ॿिनि यतीमनि जी हुई जंहिं जे हेठियां उन्हनि ॿारनि जो खज़ानो पूरियल आहे ऐं संदन पीउ हिकु नेक शख़्स हो। तंहिं करे तुंहिंजे रब घुरियो त जॾहिं उहे ॿई ॿार बालिग़ थी या जवानी खे पहुचनि त पंहिंजो खज़ानो दीवार जे हेठां कढनि ऐं उहो सभु तुंहिंजे रब जी रहमत हुई यानी उन्हनि टिन्ही वाक़िअनि में अल्लाह जी रहमत ई रहमत आहे ऐं मूं उहो पंहिंजी मर्ज़ी सां न कयो। ऐं ए मूसा इहा अथई हक़ीक़त उन ॻाल्हियुनि जी जिन ते तोखां सब्र न थी सघियो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे यहूदी तोखां ज़ुल्करनैन बाबति सवाल कनि था। खेनि चओ त उन्हीअ जो कुझु बयान अव्हां खे पढ़ी ॿुधायां थो। अल्लाह ताला फरमाए थो त बेशक असां हुन यानी ज़ुल्करनैन खे ज़मीन में इक़्तिदार ॾिनो हो यानी तमामु वॾी हुकूमत अता कई हुई ऐं खेसि हर तरह जा सामान या वसीला ऐं असबाब बि ॾिना हुआसीं। पोइ हुन सामान जी मदद सां मग़रिब जी तरफ़ हिकु मुहिम जी तयारी कई एसी ताईं जो जॾहिं हू सिज लहण जे हंधि पहुतो त हुन सिज खे हिकु कारे पाणीअ जी चश्मे यानी गप वारी ज़मीन में लहंदे महसूस कयो ऐं उन यानी ज़ुल्करनैन खे उते हिकु क़ौम मिली यानी ज़ुल्करनैन अहिड़े हंधि पहुतो जिते रुगो गप ऐं पाणी हो, अॻिते वधण नामुमकिन हो। असां ज़ुल्करनैन खे चयो त ए ज़ुल्करनैन हाणे इहो तुंहिंजे इख्तियार में आहे त उन्हनि खे फातह जी सूरत में बदसलूकी करी या अज़ाब में मुब्तला करी या ही त उन्हनि सां चङो सलूक करी। ज़ुल्करनैन चयो मुंहिंजी दावत ते ईमान खां पोइ मंझाइनि जेको कुफ्र कंदो त उन खे असीं सज़ा ॾींदासूं। पोइ हू पंहिंजे पालण हार ॾांहुं मोटायो वेंदो ऐं उहो खेसि अञा बि वधीक सख़्त सज़ा ॾींदो बाक़ी जेको उन्हनि मां ईमान आणींदो ऐं नेक कम कंदो तंहिं लाइ चङी जज़ा आहे, उहो आख़िरत में बि चङो बदिलो लहंदो ऐं दुनिया में बि असां उनखे पंहिंजे कमनि में सोला यानी आसान हुकुम ॾींदासीं यानी नरमी इख्तियार कंदासीं। ज़ुल्करनैन पोइ सामान जी मदद सां हिकु ॿी मुहिम जी तयारी कई ऐं एतिरो हलियो जो नेठ जॾहिं सिज उभरण जे हंधि अची पहुतो ऐं उते सिज खे हिकु अहिड़ी क़ौम ते उभरंदे ॾिठाई जिन खे असां उन यानी सिज या उस खां बचण जो को बि ओलो यानी पर्दो या बचाव न कयो हो। ऐं इहो वाक़ियो ईअं ई आहे, इन्हे जी अजाए तफ़सील में न वञो। ऐं यकीनन हिन ज़ुल्करनैन वटि जेकी कुझु सलाहियतूं इक़्तिदार दुनिया जा साज़ सामान
असबाब इल्म ऐं फहम हुयो उनखे असां घेरे या अहातो करे रखियो हो, यानी उन जी असांखे बेशक पूरी पूरी ख़बर हुई। पोइ हू सामान जी मदद सां हिकु ॿिए मुहिम ते हलियो। एसी ताईं जो जॾहिं ॿिनि जबलनि जे विच में पहुतो त उन्हनि यानी जबलनि ते हुन भर अहिड़ी क़ौम ॾिठाई जेका का बि ॻाल्हि सम्झी न थे सघी, यानी उन्हनि जी ॿोली या ज़बान बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई। उन्हनि चयो त ए ज़ुल्करनैन बेशक याजूज ऐं माजूज मुल्क में फसाद बर्पा करे रखियो आहे ऐं असीं सभई संदन शिर ऐं फसाद खां आजिज़ थी चुका आहियूं। तंहिं करे जेकॾहिं तूं असांखे इजाज़त ॾीं त पोइ छा असीं तोखे हिन शर्त ते ॾन यानी टैक्स या जज़ियो या कुझु ख़र्च ॾियूं त तूं असां ऐं हिननि जे विच में हिकु आड़ यानी दीवार या बंद बणाई। ज़ुल्करनैन चयो मूंखे अव्हां जी दौलत जी ज़रूरत न आहे, जेकी कुझु मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे सो ई मुंहिंजे लाइ घणो आहे। पोइ तव्हां मुंहिंजी कुवत यानी माण्हुनि मज़दूरीअ सां मदद करियो त आउं अव्हां जे ऐं हिननि जे विच में हिकु मुस्तहिक ऐं मज़बूत बंद बणायां। लोह जूं चादरूं या टुकुर मूं वटि आणियो। पोइ जॾहिं ॿिन्ही जबलनि जे विच वारी हिसे खे लोह सां भरे पूरो कयईं त चयाईं हाणे उन में बाहि फूकियो या धाऊंस तांजो उन खे तपाए बाहि वांगुरु ॻाढ़ो कयईं। तॾहिं चयाईं हाणे पगड़ियल टाम मूं वटि आणियो त थियसि पलटियां। अहिड़ीअ तरह हिकु मज़बूत दीवार तयारु थी वई। पोइ उहे यानी याजूज ऐं माजूज न त उन ते चढ़ी थे सघिया ऐं न वरी सुरंग यानी खाट लॻाए थे सघिया। अहिड़ी कामयाबीअ खां पोइ ज़ुल्करनैन शुक्र कंदे चयो त ही मुंहिंजे रब जी रहमत आहे जो अहिड़ी मज़बूत दीवार बणाई अथम जो को बि उन खे ओरांगे न सघंदो। पर जॾहिं मुंहिंजे रब जो हुकुम अची वेंदो यानी क़यामत ईंदी त उन खे किराए बराबरि करे भञी भोर करे मिटीअ सां मिलाए छॾींदो ऐं मुंहिंजे रब जो वाइदो बिल्कुलु सचो ऐं पूरो थियणो आहे। ऐं उन ॾींहुं यानी याजूज ऐं माजूज जे निकिरण वारे ॾींहुं असां कुझु माण्हुनि खे छॾे ॾींदासूं त हिक ॿिए में समुंड जी वीरनि या दरिया जी मौज वांगुरु काही पवंदा ऐं हिक ॿिए में ॻाहट थींदा ईंदा ऐं सूर फूकियो वेंदो ऐं पोइ असीं सभिनी खे गॾु कंदासीं जीअं गॾु कबो आहे। ऐं पोइ उन ॾींहुं असीं दोज़ख खे उन्हनि काफ़िरनि जी ऐन साम्हूं आणींदासीं यानी खेनि दोज़ख जी पूरी पूरी दहशत ऐं वहशत ॾेखारींदासीं त जीअं जिन जी अखियुनि ते मुंहिंजी यादगिरीअ जा पर्दा पियल हुआ ऐं पंहिंजे अंध में अंधा थियल हुआ ऐं कननि में अहिड़ी ॿोड़ाए पिया हुअनि जो कुझु ॿुधी न सघंदा हुआ। पोइ जिन कुफ्र कयो आहे उन ख़्याल में ई छा त उहे मूंखे छॾे मुंहिंजे ई बाने खे पंहिंजो वली बणाईंदा यानी कारसाज़ दोस्त भरजलो हिमायती मुश्किल कुशा मददगार सॾु ॿुधण ऐं वर्णाइण वारो ठाहींदा। पोइ छा खेनि हिन अज़ीम ज़ुल्म जी सज़ा न मिलंदी? बेशक असां अहिड़नि काफ़िरनि यानी मुनकरनि जी महिमानीअ लाइ जहन्नम खे तयारु करे छॾियो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त छा असां अव्हां खे उन्हनि जी ख़बर ॾियूं जिन जा अमल बेफ़ाइदा यानी बेसूद ऐं बर्बाद थी विया। उहे माण्हू जिन जी दुनिया में समूरी कोशिश या जाकोड़ सही राह खां भटकियल ऐं घणो परे रही ऐं उहो सम्झंदा रहिया त बेशक पाण चङा कम करे रहिया आहिनि। ही उहे आहिनि जिन पंहिंजे रब जी आयतुनि ऐं उन सां मुलाक़ाती थियण जो इनकार कयो या वेसा न कयो, तंहिं करे संदन सभु अमल चट ऐं ज़ाया थी विया ऐं उन्हनि लाइ क़यामत जे ॾींहुं उन्हनि अहिड़नि अमलनि जो असां को बि वज़न क़ाइमु न कंदासूं यानी जिन बि अल्लाह ऐं संदसि रसूल जे हुकुमनि खे पुठीअ पुठियां उछलाए छॾियो ऐं हदूं ओरांगियूं बिदतूं करे अल्लाह जे बंदनि खे पंहिंजो हाजत रवा सम्झियो ऐं पंहिंजे पर में उन्हनि कमनि खे चङो सम्झी कयो सो सभु बर्बाद ऐं बेसूद या बेफ़ाइदो थी वेंदो। इहो जहन्नम संदन बदिलो आहे। हिन करे जो उन्हनि हक़ न मञियो ऐं मुंहिंजनि आयतुनि ऐं मुंहिंजे रसूलनि खे मज़ाक सम्झाऊं। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन जी महिमानीअ लाइ जन्नत फिरदौस जा बाग आहिनि जिन में उहे सदाईं रहंदा ऐं उतां निकिरण जी कॾहिं बि तमन्ना न कंदा ऐं न उन खे बदिलाइण चाहींदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त जेकॾहिं मुंहिंजे पालनहार जे सुखननि ॻाल्हियुनि ऐं कुदरती अजाइबनि खे लिखण लाइ समुंड मस थी पवे त मुंहिंजे पालनहार जे सुख नन ख़तम थियण खां अॻु
उहो खपी वेंदो। तोड़े खणी उन जी मदद लाइ अहिड़ो ॿियो समुंड आणियो, तब संदसि गुण ऐं ॻाल्हियूं ख़तम न थींदियूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त बेशक आउं बि तव्हां जहिड़ो हिकु इंसान आहियां। मूं ॾांहुं वही कयो वञे थो त तव्हां जो हक़ीक़ी महबूद रुॻो हिकु अल्लाह ई आहे। पोइ जेको मुंहिंजे रब सां मिलण जी उम्मीद रखे थो तंहिंखे घुर्जे त चङा कम करे ऐं पंहिंजे परवरदिगार सां संदसि इबादत में कंहिंखे बि शरीक न करे।